राम अरे मुझे घरवारी जी ख़बर आहे ही मुंहिंजी घरवारी जी ख़बर आहे तूं छा थो करे ओ चाचा तोखे का भुल थी आहे तुंहिंजी घरवारी जी ख़बर का ॿी आहे हे 15 सालनि खां हिन ते मां थो अचां घणा साल थिया आहिनि 20 साल थिया आहिनि 15 मुंहिंजी केॾी थिया आहिनि यार हाणे अकुल सिधो भाउ तोखां ॻाल्हि विसरी वई आहे पुराणो थी आहे वञी का ॿी ख़बर जा थोरी तुंहिंजो दिमाग़ ख़राबु आहे तुंहिंजो दिमाग़ ख़राबु आहे कॾहिं न थो सिखो और उहो ख़बर कब्ज़ो न कर ज़रूरु मुंहिंजी घरवारी जी ख़बर आहे ॿी का हुजनि बख़्श बि कया आहियां घरवारी नंगो आहे नंग सिर्फ़ु तुंहिंजा न आहिनि मुंहिंजा बि नंग आहिनि अकुल खां कमु वठो यार चओ पोइ वञा थो वञी थो वधंदो नमूनो थो करे यार ॻाल्हि ॿुधो मां बि अहिड़ो तो पाटड़ो हणाए निड़ में जो हीअं रत छीटां करे वहंदई अकुल सिखो एॾो प्यारो ई घरवारी आहे प्यार त ख़ैर न हुयो पर तोसां चङी हलंदी यार सची ॻाल्हि ॿुधाए हा हलंदी त भली कोन रही मूंसां अच्छा पोइ हाणे ॻाल्हि त ॿुध मुंहनि जे करे असां जीअरा छो विढ़ूं पाण ॼाण पंहिंजा कम यार जान छॾाए बादशाह मां तूं त